जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ आलम समेजो में हेस्को लाइन मैन जी मुबीना नाअहली सबबि भाॻी जी मेंह मरी वई है। ॻोठाणे हेस्को लाइन मैन जे ख़िलाफ़ एहतजाज कयो। वधीक तफ़सील ॾिसूं था अवैस कुंबर जी इन रिपोर्ट में। हेस्को लाइन मैन जी मुबीना नाअहली सबबि ॻोठ आलम समेजो में भाॻे जान मोहम्मद समेज जी भले नसल जी में बिजली जो करंट लॻण सबबि मरी वई। उन मौक़े ते ॻोठाणा एहतजाज कंदे चयो त हिते लाइन मैन डायरेक्ट तारूं लॻाए ॾियनि था ऐं इन सबबि अहिड़ा हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जेको ई लाइट में फाथी है, इन में असां वापदारनि खे इतला कयो। वापदारनि को बि इन दां फ़रियाद कोन ॿुधी, को बि इतला असांखे कोन ॿुधो। में नेठि मरी वई। माण्हू जेको मालिक पाण धणी हो उहो पोयां अची रसियो त माण्हुनि हकरण कयो, वापसि हुनखे वरायो। में मरी वई। लाइट वारा हिननि चयूं इतला कयूं, हीअ बि आया कोन को, जेको बंदि कई। हीअ पुठियां हमारा धणी आयो, उहो बि भागी फांसी मौत है। मिसकिन जी ॿियो की में मरी वई हली। हाणे ग़रीब ज़ुल्म हुन खां पोइ आड़े जा पाड़े जा हिते हारी नारी आहिनि सभु, उहो कमुकार सभु हिते कनि था। तमामु वॾी नाइंसाफ़ी आहे, वॾो हिकिड़ो नुक़सानु थियो आहे। वापदारनि जी एतिरी वॾी लापरवाही जो जी तारूं खुलियूं पियूं, सरेआम खुलियूं पियूं। हिननि तारुनि खे कॾहिं बि हिननि सेटिंग न कयो। हज़ार दफ़ा हिन जे चवण जे बावजूद बि इहे तारूं हिते सरेआम खुलियल आहिनि। हिते आबादी, वॾी आबादी, पासे में वारनि जा ॻोठ आहिनि, मज़दूरनि जा ॻोठ आहिनि, उन्हनि जा ॿार बचा बि हिते कमु कनि था। जॾहिं एतिरियूं सरेआम तारूं खुलियूं पियूं त उन्हनि खे घटि में घटि इहे ॾिसी आहे तारूं त सेट कनि। असां हिननि खे असांजे चवण जे बावजूद बि न आया आहिनि। अॼु असांजी जॾहिं मैं फाथी, उन खां पोइ हिन जो जेको मालिक हो, जेको उहो बि हिन जे सरेआम जे पुठियां डोड़ंदो आयो। जॾहिं उनखे ॿिया माण्हू हुआ त उन्हनि हिन खे बचाए वरितो। अगरि ख़ुदा न ख़ासिता हीअ त मैं अची वई आहे, जेकॾहिं माण्हू को अची वञे त उनजो केतिरो वॾो नुक़सानु थी वञे। त असांजी इहा अपील आहे ऐं गुज़ारिश था कयूं त SDO खे त हिननि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। जे वायरनि जे करे असां मरी वई आहे ऐं असां लाइट वारनि खे बि इतला कयो। लाइट वारनि को बि असांजे माना हिन बारे में का ॻाल्हि कोन कई ऐं SDO चऊं त महिरबानी करे नाअहल जेके उन्हनि हटाए ऐं ईमानदार हिते मुलाज़िम रखिया वञनि। महिरबानी करे जेको लाइटूं आहिनि जेके खुलियूं पियूं आहिनि, इहे तव्हां पाण ॾिठियूं आहिनि, इहो हालत आहे। ऐं ॿार वग़ैरह इहे बि हिते कमु कंदा आहिनि ऐं फुटियुनि जे बारे में जेको आहे उहो छिटो छिटो कमु कंदा। हींअर जेको आहे इहो वोण वढिया आहिनि। अॼु में जेको आहे सो मरी वियो आहे, उहो बि असां इतला अॼु कयो। उन हूंदे वञा बि अञा ताईं बि लाइट हिननि बंदि न आहे कई। हाणे महिरबानी करे SDO चवंदा हिन बारे में नोटिस वठे। ॻोठाणनि मूजिबि हिते लाइन मैन ईअं तारूं खुलियल छॾे था वञनि। हिते काफ़ी सारी आबादी आहे। हुननि हेस्को जे इलाइक़ा इंतिज़ामिया खां मुतालबो कंदे चयो आहे त हिन मामले जो नोटिस वरितो वञे जीअं को वॾो सामिनो पेश अची न सघे। अवैस कुंबर, अवामी न्यूज़, खिपरो।